साथियों, आऊं तव्हांजी होस्ट अलीज़ा। अॼु असां पंहिंजे ज़रख़ेज़ ऐं पकियुनि ज़मीननि खे छॾे हिते दरिया जे किनारे हिकु ॿूटे जी ॻोल्हा में आया आहियूं ऐं हिते हवा तमामु घणी आहे। उन करे ॾिसो मुंहिंजा वार तमामु ख़राबु थी विया आहिनि। हिन वक़्तु तव्हां ॾिसी सघो था हिन दरिया जो नज़ारो ऐं ही दरिया काफ़ी मस्ती में आहे, पर हिन जी ॿोड़ वारी मौसम अञा परे आहे। होॾे ॾिसो, होॾे असांजो अॼु जो ॿूटो आहे जंहिंखे असां खिप चवंदा आहियूं। होॾे हुननि भिटनि में दरिया जो मंज़र तव्हां दादू पुल खां तमामु बहितरीन तरीक़े सां ॾिसी सघो था। ही ॾिसो, ही हेॾां हिन पासे दरिया आहे ऐं हिन पासे दरिया आहे। मूंखे ॿुधाईंदसि खिप जे बारे में। असांजो चैनल सब्सक्राइब करियो। खिप बि जंग ऐं जंगली माण्हुनि लाइ वॾो काराइतो ॿूटो आहे। खिप खे अंग्रेज़ी में ब्रूम बुश चवंदा आहिनि। खिप अक्सर करे नरम ऐं वारियासी ज़मीन में थिए थो। पाणी हुजे न हुजे, ज़मीन जे तह मां बि पंहिंजे जियापे जेतिरो पाणी कढे वठे थो। ही ॾिसो, हिते वारियासी ज़मीन आहे, वरी बि हिते ॿूटो आहे। ॾिसो केतिरो सघारो ऐं सरसब्ज़ खिप जो ॿूटो। खिप अक्सर करे वारी जे वॾनि दड़नि ते मुयसर मिले थो। उन करे ई चई सघिजे थो त ही ॿूटो थर जे सर ज़मीन जो ॿूटो आहे। खिप जे ॿूटे में तुर थिए ई कोन, बसि हिकु जाइ तां सनी टारियुनि जो मुचको ज़मीन तां उभिरे थो ऐं पोइ उहे टारियूं कुझु थुल्हियूं थींदियूं विथी विथीअ ते ॿियूं सनियूं टारियूं कढंदियूं वेंदियूं आहिनि। उन टारी में वरी 3 या 4 इंच जेतिरियूं फरियूं बि थियनि थियूं। खिप जो ॿूटो अक्सर करे वारी जे वॾनि दड़नि ते मिले थो ऐं खिप जो ॿूटो अक्सर करे परे खां ईअं पियो लॻंदो जीअं किरड़ जो ॿूटो बीठल हुजे। किरड़ जीअं हिन में बि पन थियनि ई कोन, पर किरड़ जूं टारियूं अक्सर ॾिंगियूं फिलियूं थियनि थियूं या ज़मीन ॾांहुं लड़की पवनि थियूं। पर खिप जूं टारियूं लसियूं सिधियूं ऐं सनियूं, पर अक्सर करे उभियूं बीठल हूंदियूं आहिनि। खिप जो ॿूटो ॿाराड़ी जे माण्हुनि लाइ वॾी काराइती शइ आहे। खिप जे ॿूटे खे ॿाराड़ी जा माण्हू मनहनि ऐं छपरनि जे मथां ॾेई छावरे लाइ बि कतब आणीनि त मींहं जे वस खां बचण लाइ बि कमु आणीनि था। ॿाराड़ी जा माण्हू खिप जे टारियुनि खे कटे उन मां वाण बि ठाहीनि था, जन सां छपरनि ऐं लांडियुनि जा पनियर बि ॿधीनि त खटूं बि वाणीनि था। ॿाराड़ी जा माण्हू खिप जे ॿूटे खे वाढ ऐं बंधन तौर बि ज़रूरत वक़्तु इस्तेमालु कंदा आहिनि। खिप जे ॿूटे जा अक्सर 2 क़िस्म थियनि था, जन मां हिकु आम खिप ऐं ॿियो खीर खिप। खीर खिप जे टारियुनि मां खीर बि निकिरंदो आहे, जंहिंखे हकीम पंहिंजे नुस्ख़नि में इस्तेमालु कंदा आहिनि। खिप जे हिकु अहम ॻाल्हि उहा बि आहे त हिन ॿूटे जे करे सिंध जे हिकु शहर ते
उन जो नालो पियो खिपरो। खिपरो ऐं उन जे आस पास खिप जा ॿूटा जजी तादाद में थींदा हुआ। उन करे उन शहर ते खिपरो नालो पइजी वियो। खिप जे ॿूटे खे ॿकरियूं ऐं ऊंट वॾे शौक़ सां खाईंदा आहिनि। खिप जे ॿूटे जो कद अक्सर करे 7 खां 8 फुटनि ताईं थिए थो। असांजी वीडियो पसंदि आई हुजे त असांजे चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक करणु न विसारींदा।